अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में भलीकार हवा यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, इलेक्शन अमेंडमेंट्स थी वयूं, 54 अमेंडमेंट्स चई वञनि थी वयूं। चवनि था त केयर टेकर वारी जेका 203 एक्ट जो सेक्शन उन ते थोरो इशू हुयो, पर उहो बि सेटल थी वियो। हाणे माना केयर टेकर गवर्नमेंट खे एतिरा पावर्स अची विया आहिनि जो उहो प्रीवियसली कंडक्टेड जेतिरा बि अप्रूवल्स आहिनि, मल्टीलेटरल बायोलेटरल एग्रीमेंट्स आहिनि, उन सभिनी खे कंटिन्यू करे सघे थी। अञा तफ़सील अचनि हिन तरमीम जेका तरमीमी बिल पास थियो आहे, लेकिन जेको ज़ाहिरी तरह रिपोर्ट थिए पियो त हाणे निगरान हुकूमत जीअं हिकिड़ी नॉर्मल चूंडियल हुकूमत जेके कमु प्रोसेस में छॾे वेंदी आहे हुनखे कंटिन्यू करे सघे थी। ऐं तक़रीबन ईअं सम्झिबो त उहा बि चूंडियल हुकूमत वारा ई इख़्तियारात इस्तेमालु कंदी, यानी पोइ फंड्स रिलीज़ करणु, पोइ तरक़ियाती कमु अगरि को रोड विच में पियो आहे हुनजो पहिरीं थींदो आहे न, कमु रुकिजी वेंदा आहिनि। पोइ शायदि हाणे इहो थींदो त निगरान हुकूमत वटि उहे ई इख़्तियारात तसलसुल थी पवंदो, त विच में को विथी न ईंदी। बस माण्हुनि जी चेंजिंग थींदी। सो पहिरीं चूंडियल हूंदा, हाणे अणचूंडियल माण्हू बि उहे ई फ़ैसिला करे सघंदा जेके चूंडियल कनि पिया। सवाइ इहो त नओं कर्ज़ु न शइ वठी सघंदा, नयो को एग्रीमेंट नथा करे सघनि। त ठीकु आहे, अगरि उअं ई नओं एग्रीमेंट करण जी ज़रूरत ई न आहे, 9 महीननि ताईं त ही IMF वारा ॾींदा। त हाणे अगरि निगरान हुकूमत तमामु मुल्की मुफ़ाद में थियो त हिनखे थोरो निगरान हुकूमत खे डेक कराइजे 10-12 महीना, त पोइ हुनखे को आइनी ऐं क़ानूनी हिच इहा ख़तमु थी वेंदी त हू इख़्तियारात कीअं बि इस्तेमालु करे। इहो ख़ुदि ही चूंडियल पार्लियामेंट जेको आहे हुननि खे इख़्तियार ॾेई पियो वञे त भई असां जॾहिं न हूंदासीं त तव्हां असांजी अदम मौजूदगी में बि उहे इख़्तियार इस्तेमालु करे वठिजो बिना पार्लियामेंट जे। ज़बरदस्त। हाणे सिर्फ़ु मूंखे इहा अञा थोरी तफ़सील अचनि त इहो ॾिसूं त हू जेको आइन जी शिक आहे एमरजेंसी वारी, त एमरजेंसी में 1 साल इलेक्शन पोस्टपोन करे सघिजे थी। छा हू बि निगरान हुकूमत उहा कानून जे इख़्तियार बि इस्तेमालु कंदे इलेक्शन खे 12 महीना मुलतवी करे सघे थी या नथी करे सघे? हाणे इहो ॾिसणो आहे। त बाक़ी इहो बि मूंखे अञा चिटो न थियो आहे, तरमीमी बिल साम्हूं अचे। जी हा, लेकिन गुड थी वियो। हिन खां पोइ वधीक इन ॻाल्हि जो जेको शको शुबो आहे त हीअ जेका निगरान हुकूमत ईंदी ही चूंडनि लाइ अचे पई या के ॿिए कम लाइ अचे पई, त जिन्हनि माण्हुनि जो ख़्यालु आहे त हीअ ॿिए कम लाइ अचे पई, चूंडनि लाइ तकिड़ो चूंडनि जो को इरादो न आहे, त उन्हनि खे हिन तरमीमी बिल खां पोइ थोरो हुननि जो शक अञा सवायो थींदो, पुख़्तो थी वेंदो त निगरान हुकूमत तकिड़े में इलेक्शन कराइण जी मूड में न आहे। अच्छा, पोइ तंहिंजे करे त शायदि निगरान हुकूमत ज़रा तकड़ में इलेक्शन न आहे कराइणी, त ज़रा निगरान PM बि वॾो इम्पोर्टेंट हूंदो ज़ाहिर आहे। हाणे हुते बहस मुबाहिस निगरान प्राइम मिनिस्टर बि इम्पोर्टेंट हूंदो ऐं निगरान चीफ मिनिस्टर्स बि इम्पोर्टेंट हूंदा ऐं वज़रा ऐं काबीना बि इम्पोर्टेंट। अगरि त तकड़ी इलेक्शन न कराइणी, अगरि इलेक्शन कराइणी आहे पोइ कंहिं बि कंहिंखे बि विहारे छॾीनि, को मसइलो न आहे। पर अगरि इलेक्शन बदिरां एजेंडा जेको आहे निगरान हुकूमत वटि उहो मुल्क खे सुधारा आणणु, कॉन्ट्रोवर्शियल फ़ैसिला करणु ऐं सो कॉल्ड हाउस एंड ऑर्डर आणणु, फाइनेंशियल डिसिप्लिन आणणु, इहे अगरि एजेंडा आहिनि निगरान हुकूमत वटि, त पोइ ज़ाहिर आहे प्राइम मिनिस्टर बि इम्पोर्टेंट हूंदो ऐं चीफ मिनिस्टर्स ओतिरा ई इम्पोर्टेंट हूंदा। छाकाणि त अगरि चीफ मिनिस्टर्स सूबनि में अगरि गवर्नेंस बहितर न थी त रुगो प्राइम मिनिस्टर कहिड़ी गवर्नेंस बहितर करे वठे? ज़ाहिर आहे उहो केरु थी वेंदो। अच्छा, पर पोइ हिकु सवाल हिन में अचे थो त पोइ निगरान हुकूमत जेका बि हूंदी उहा ज़ाहिर आहे पोइ हिननि पॉलिटिकल पार्टीज़ मां कंहिंजी बि कोन ॿुधनि लाज़मन। अगरि उहा निगरान हुकूमत आई ज़ाहिर आहे जेका इलेक्शन न कराइण ईंदी, हाणे पाण खे ॿ निगरान हुकूमतनि जे मफ़रूज़े ते ॻाल्हाइणो पए थो। हिकिड़ी निगरान हुकूमत जेका इलेक्शन कराइण ईंदी, उहा त हिननि जी मर्ज़ी सां ईंदी ऐं हिननि जे चवण आखण में ई रहंदी। पर उहा निगरान हुकूमत जेका चूंडूं न कराइण ईंदी, उहो पोइ हिननि जे चए आखे में न हूंदी। जी हा, कौन न सघनि। मोहम्मद ओशी लोराणी, ताना मुलाकात मां। जी लोराणी साहब, छा चवणु चाहींदा? हिकु त छा असीं छा सम्झो था त हीअ जेका निगरान केयर टेकर सिस्टम इहो 90 ॾींहंनि जे लाइ या जेके तरमीम थियूं आहिनि, छा हिन मां इहो न पियो महसूसु थिए त हीअ लॉन्ग टर्म हूंदी? ॿियो असीं जेको हंग पार्लियामेंट जेको वजूद में अचिणो आहे, अगरि इलेक्शन थिए थी 6 महीने खां पोइ या 3 महीने खां पोइ, उन में मुंहिंजे ख़्याल में जेको हंग पार्लियामेंट में पीपल्स पार्टी खे मेजॉरिटी न हूंदी। छो त सिंध जे 63 सीटनि में अगरि असां हैदराबाद कराची जूं सीटूं तक़रीबन 23 थींदियूं त उनमें बि पीपल्स पार्टी मलीर जूं 3 खां ॾियारी खटे थी। ऐं उन खां सवाइ जेको मुरादरी शाह हाणे तादीन थियूं, छो त असांजे मेयर खां पोइ
असां 5-6 सीटूं कराची मां उर्दू स्पीकिंग एरिया मां ॿियूं कढींदासीं। ख़ुदि हैदराबाद जो मेयर चए थो हैदराबाद सिटी जी जेके 2 सीटियूं आहिनि उतां बि असां हिकिड़ी कढींदासीं। इन हिसाब सां मुंहिंजे ख़्याल में पीपल्स पार्टी जो सिंध जे अंदरि 50 जे लॻभॻि फिक्स हूंदो। बाक़ी अगरि असीं पंजाब खे ॾिसूं त उते बि जेको अरिड़हं में जेके हालतूं पीपल्स पार्टी हकम न हुयूं उते बि 8 सीटूं अरिड़हं में पीपल्स पार्टी जूं आहिनि। ऐं उन खां पोइ रहीम यार ख़ान जे जेको मखदूम आहिनि 6 सीटनि मां 3 पीपल्स पार्टी बिल्कुलु खटे सघे थी। मुल्तान मां गिलानी पुटु मुज़फ़रगढ़ मां पीपल्स पार्टी खे 3 मिलियन वही मिली सघे थियूं। राजा पर सिर्फ़ु खटे सघे थो। काराए नदीम अफ़ज़ल चेन्नई गुजरात मां सरदार सलीम हैदर आहे अटक मां ऐं जेको गुजरात मां ॿुधूं था त जेको अॻूणो डिफेंस मिनिस्टर हो महरूम चौधरी अहमद मुख़्तियार उन्हनि जे पुट जो बीहे पियो उन सीट एडजस्टमेंट थिए पई क्यू लीग सां उन खटण जा चांस आहिनि। ऐं लाहौर मां समीना ख़ालिद गुरकी इहे सभु मिलायूं त असांजो अंदाज़ो त पंजाब जे अंदरि 20 सीटूं पीपल्स पार्टी जूं मिली सघनि थियूं। ऐं बलोचिस्तान में ॾिठो वञे त उते बि सरदार सलाला ज़हरी मीर चंगेज़ जमाली अब्दुल कादिर बलोची पोजीशन मज़बूत आहे। छा हंग पार्लियामेंट में पीपल्स पार्टी मेजॉरिटी न हूंदी? ठीकु साईं। बीबी कॉलोनी राशिद बलोच जैकोबाद मां। जी बलोच साहब छा चवणु चाहींदा? ऐं मुंहिंजो अर्ज़ु आहे अली कादी साहब खां माज़ी में त कराची में टारगेटिंग किलिंग थींदो हुयो मगर हिन वक़्तु वरी टारगेटिंग किलिंग जी जेकी बाहि आहे उहा भड़की उथी आहे। असांजे जैकोबाद मां तालुक़ु रखंदड़ आहे MP मोहम्मद असलम अबड़ो साहब उन जो बिरादर आहे मोहम्मद अकरम अबड़ो ऐं उन जो पुटु मोहम्मद अकरम साहब जो शहरियार जेको अबड़ो आहे उनखे डायरेक्ट जेको आहे हिते कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में सरेआम क़तल कयो वञे थो। नामालूम हथियार बंदि ईअं अचनि था फायरिंग करे निकिता हलिया वञनि था। छा भला पुलिस जे लाइ इहो चैलेंज न आहे त कचे में त इहे खणी फायरिंग आहे धाड़ेला ईंदा आहे मगर कराची में वरी टारगेटिंग किलिंग जो साईं इहो जेको सिलसिलो आहे भड़की वियो आहे। जैकोबाद ज़िले जो मौज़ शख़्सियत जो जेको टारगेटिंग किलिंग जो निशान थी वियो आहे। ऐं असांजे जैकोबाद ज़िले में हिन वक़्तु हड़ताल बि आहे। जैकोबाद जी सियासी समाजी मज़हबी धुरनि में ताव पकड़ियल आहे त अहिड़ा वाक़िया थियनि था। साईं तव्हां कीअं ॾिसो था सिंध में अहिड़नि वाक़ियनि खे? जी साईं ठीकु आहे। लोनाणी साहिबु तव्हांजी पहिरीं ॻाल्हि त मूंखे सम्झ न आई। ॿी ॻाल्हि जेका तव्हां कैलकुलेशन कई त हितां 5 सीटूं कढी वेंदा हितां ई थी वेंदो पोइ सिंध मां 50 सीटूं 20 सीटूं तव्हां शायदि पंजाब मां ॻणाए वियो ऐं 4-5 सीटूं तव्हां बलूचिस्तान मां ॻणायो मतिलबु तव्हां सम्झो पिया त 75-80 सीटूं पीपल्स पार्टी खटे वेंदी हंग पार्लियामेंट में त हंग पार्लियामेंट में जेको आहे हू वॾी जमात थी ईंदी। हिन 2 सवालात आहिनि अहम लोनाणी साहिबु। हिकिड़ो त सुवालु इहो आहे त जीअं तव्हां कैलकुलेशन करियो पिया ईअं थिए अगरि त इलेक्शन फेयर आहे त पोइ ही कैलकुलेशन्स आहिनि त मतिलबु हितां खटे वेंदासीं। हितां CM साहिबु चए थो त छाकाणि मेयर असांजो अची वियो आहे तंहिंजे करे हैदराबाद जी सीट बि असीं खटे वेंदासीं। बल्दियाती इलेक्शन हिकिड़ी डिफरेंट बॉल गेम हूंदी आहे। ही हिकिड़ी डिफरेंट बॉल गेम थींदी। बल्दियाती इलेक्शन में MQ पार्टिसिपेट न कयो हींअर हू बि इतिहादी आहे हुनजे त इहे एतिरो सवलो न आहे लेकिन बहरहाल कैलकुलेशन्स आहिनि। सो कैलकुलेशन्स ते त थी सघे थो आउं तव्हां सां कुझु इतफ़ाक़ कयां कुझु इतफ़ाक़ न कयां कुझु सीटनि ते पाण इख़्तिलाफ़ कयूं त भई चंद साहिबु अॻु में कहिड़ो खटे वियो जो हाणे खटे वेंदो उहो बि खटरायो वियो। ठीकु आहे बि खटरायो वेंदो अगरि ठीकु आहे। सो इहे हिकिड़ा बहस थी सघनि था हिकिड़ी बिल्कुलु ऑब्जेक्टिव थी यानी गैर जानिबदार थी तजियो करे सघे थो। पर अगरि पर छा तव्हां सम्झो था लोनाणी साहिबु त इलेक्शन वाकई में ईअं ओपन फॉर ऑल हिकिड़ी सभिनी लाइ फेयर इलेक्शन थींदा? अगरि सम्झो था त न थींदा त पोइ ही कैलकुलेशन्स पाण छो कयूं वई? पोइ जेको कंदो पोइ जिथे मथे फाइनल थींदियूं त केतिरी सीटूं कंहिंखे ॾियणियूं आहिनि। ऐं अगरि पीपल्स पार्टी खे लार्जेस्ट पार्टी तौरु उभारणो आहे उभरी ईंदी पोइ 80 छो 100 बि थी सघनि थियूं। लेकिन सवाल इहो आहे त तव्हां ॾिसो त हिन महिल बि सूरत हाल इहा आहे त सिंध त पंहिंजी जाइ ते अगरि जेको सराइकी बेल्ट में घणो आसिरो त माण्हू PTI छॾे पीपल्स पार्टी में वेंदा उते जहांगीर तरीन अची वियो आहे IPP। पंजाब मां बि जेके छॾे अचणा हुआ सेंट्रल पंजाब मां उहो बि या नवाज़ लीग ॾे डोड़ूं पाइनि पिया या क्यू लीग ॾे डोड़ूं पाइनि पिया या IPP ॾे डोड़ूं पाइनि पिया त उहो बि को जेको वॾो सम्झो पियो त 20-25 माण्हू को हलिया वेंदा पीपल्स पार्टी नथा वञनि। KP में हू ठही वियो खटक साहिबु उहो बि जेके PP में अचना हुआ या अची सघनि पिया उहो बि हाणे उन्हनि लाइ हिकिड़ो लोकल मुतबादिल थी वियो आहे। बलूचिस्तान ख़ुदा ख़बर बलूचिस्तान इज़ ओपन गेम फॉर एवरी वन ऐं हुते ज़ाहिर आहे बाप जेसि ताईं मौजूदु आहे बाप जी मौजूदगी में को आउं न सम्झा त ॿियो को बि खटंदो मूंखे छाकाणि त हू वरी हिसे में कंहिं ॿिए जी आहे जीअं पीपल्स पार्टी जे हिसे में सिंध आहे नवाज़ लीग जे हिसे में पंजाब आहे ईअं बाप जे हिसे में बलूचिस्तान आहे। लेकिन
डिपेंड करे थो इलेक्शन जेको आहे अगरि फेयर थियनि त हू सभिनी खे हैरान बि करे सघनि था उनजा नतीजा, पर अगरि तय थियल रिज़ल्ट ईंदा। अच्छा, ॿी ॻाल्हि पीपल्स पार्टी लाइ जे हवाले सां गुफ़्तगू थिए पई त इहो ॾिसणो आहे त इलेक्शन वाकई में 3 महीननि में थियनि पिया या 9 महीननि में थियनि पिया। एग्जैक्टली अगरि इलेक्शन डिले थिया लौराणी साहब ऐं 9 खां 12 महीननि ताईं डिले थी आहे सिंध में पूरे मुल्क में, त पोइ सिचुएशन ई डिफरेंट थी वेंदी, ख़ासि तरह पीपल्स पार्टी खे उनजो घणो नुक़सानु थींदो। छाकाणि तेसि ताईं हिते जेको मुख़ालिफ़ हिकिड़ो इतिहादु ठहे पियो, एॾो वॾो इतिहादु न, नवाज़ लीग जी सिंध में छा आहे, लेकिन नवाज़ लीग आहे, JUI आहे, GDA आहे, कुझु आज़ाद बल्दा, त सिचुएशन कॉम्पिटिशन क्रिएट थी वेंदो जेको हींअर हिकिड़ो वन साइडेड सिंध में सूरत हाल लॻल आहे। अगरि ही पोस्टपोन थिया इलेक्शन त पीपल्स पार्टी लाइ अञा सूरत हाल थोरी ॾुखी थी सघे थी। सो हिन खे पाण तज़ियो आहे, पाण डिस्कशन कंदासीं, पोइ किथे ॻाल्हि खुटे थी। बलोच साहब, हीउ त तमामु हिकिड़ो ॾुखाईंदड़ वाक़ियो, ऐं मूंखे यादि ही जेको असलम अबड़ो साहिब जा त भाउ हुआ, अकरम अबड़ो साहिब, पर मूंखे यादि आहे त अकरम अबड़ो शहीद जेको आहे उहो जॾहिं पहिरें शुरू में सिंध में हिकिड़े ज़माने में शहरी इतिहादनि जो हिकिड़ो रुझान ठहियो त शहरी माण्हू गॾु थी ऐं पंहिंजे शहर लाइ, पंहिंजे डिस्ट्रिक्ट लाइ, पंहिंजे इलाइक़े लाइ इंतिज़ामिया सां, चूंडियल एवज़ियन सां हिकिड़ो मुहादो अटकाईंदा हुआ ऐं शहर जी भलाई ऐं डिस्ट्रिक्ट्स जी भलाई लाइ कमु कंदा हुआ। खैर उहो बाद में त सॼो ट्रेंड ख़तमु थी वियो, तमामु सुठो ट्रेंड हो, माण्हू लोकल इशूज़ ते स्टैंड वठंदा, पोइ जिदोजहद कंदा। त हुन में जकोबाद शहरी इतिहाद जेको हो, जो अकरम अबड़ो सदर हो, मूंखे अञा ताईं यादि आहे, त हुनजो पंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन हो। टारगेटेड किलिंग, ॾिसो हाणे ॻाल्हि इहा आहे त कहिड़ी बि किलिंग, ॻाल्हि उहा ई हुजे थी साईं मुंहिंजा, जेका आउं बार बार चवंदो हुउसि, जॾहिं अगरि जैकोबाद ऐं कश्मीर सेफ न आहे त कराची जो डिफेंस जो इलाइक़ो बि सेफ नथो रही सघे। छाकाणि त ॾोहारी खे मूव करण लाइ को पासपोर्ट जी ज़रूरत न आहे, को बॉर्डर टिपणो न आहे। सो कराची खां कश्मीर ताईं अमन थींदो त सभिनी हंधनि ते थींदो, हिकिड़े SSP जे कारनामे सां कुझु नथो थी सघे, हीअ टोटल एफर्ट आहे। हाणे डिफेंस जहिड़े इलाइक़े, कराची में बि डिफेंस जहिड़े इलाइक़े में जिथे चवनि था कैमराज़ आहिनि, असीं हिकिड़ी सेफ सिटी ठाहियूं पिया, हालफ पियो थिए, पियो थिए, उहो मारे भॼी विया ऐं तसल्ली सां मारियो अथनि। उन में न 50 गोलियूं लॻल आहिनि, ऐं जंहिंमें राइफल 222 बि इस्तेमालु थी आहे, ऐं बिल्कुलु हुनजी रैकी थियल हुई। उन्हनि खे हुते 2 शहीद थी विया, हिकिड़ो पवर जेको नौजवान आहे उहो अञा अलाए नालो छा आहे हुनजो, इरशाद, त उनखे अलाए हयाती ॾे, चवनि था बची वेंदो। पर मक़सदु इहो आहे त मतिलबु हिन शहर में या हिन शहर खां ॿाहिरि माण्हू सुपारी वठनि था, माण्हू टारगेट कनि था ऐं माण्हू मारे वञनि था, ऐं पोइ कुझु न थींदो। अॻु में छा थियो आहे जो हाणे थी वेंदो, छाकाणि त पुलिस असांजी कराची में बि, अॼु मूं हिकिड़ी ॿी वीडियो ॾिठी पई त हिकिड़ो होस्टेज सिचुएशन क्रिएट थी। होस्टेज सिचुएशन धाड़ेलो आहे, उन्हनि हिकिड़ी औरत खे, हिकु मर्द खे उहो यरगमाल ठाहियो ऐं पुलिस साम्हूं वेठी। हाणे यासिर उहो वीडियो तव्हां ॾिसो, तव्हांजे ॾंदनि में या खिलंदव या अचरज में तव्हां पंहिंजी आङुरियूं खाइण शुरू करे छॾींदो त हू पुलिस वारो वीचारो हुन खां 4 कदम ते बीठो आहे। यार असां फिल्मनि में बि ॾिठो, हिते हिन जा को प्रोटोकॉल्स हूंदा आहिनि होस्टेज सिचुएशन जा, का ॻाल्हि हूंदी आहे, हिकिड़ो पुलिस वारो पोयां बीठो, हू बिल्कुलु शरीफ़ माण्हू, मुड़ुसु माण्हू, आउं हुनजी मुड़ुसी खे इनकार न पियो कयां, पर होस्टेज सिचुएशन त हीअ जी हिकिड़ी पंहिंजा प्रोटोकॉल हूंदा आहिनि, तरीक़ाकार हूंदा आहिनि। हीअ असांजी पुलिस किथां हिन एतिरो जेको क्राइम वेव आहे, हिन जी न ट्रेनिंग बहितर आहे, न हिननि खे को इक्विप कयो वञे थो, ही बसि सायरन भॼाइणो आहे। सो अकरम अबड़ो साहिब जी जेको वाक़ियो थियो आहे इंतिहाई मज़मत जोॻो ऐं अफ़सोसनाक आहे। पर वरी आउं चवां थो, कश्मीर हुजे या कराची डिफेंस हुजे, अमन थींदो त सॼे सिंध में थींदो, न त न थींदो। समीउल्लाह शर सिंधड़ी मां जी शर साहब छा चवणु चाहींदा? साईं अली क़ारी साहब खां असांजो इहो क्वेश्चन आहे त सिंध में जेको हीअ ज़राअत सिंध जी तबाह आहे, सिंध जी तइलीम बि तबाह आहे, मज़दूर हारी जेको आहे उहो बि तबाह बर्बाद थी वियो, जेका सिचुएशन सिंध जी आहे। पर उनजे बावजूदि जेको सिंध में हर दफ़ा पीपल्स पार्टी गवर्नमेंट अचे थी, जॾहिं असांजी हर चकर इहा ई गिला शिकवा हूंदी आहे त हीअ जेके शयूं दुरुस्त कोन थियूं थियनि, सिंध जी तबाही जेका आहे उहा हर मोड़ ते सिंध जेको आहे उहो तबाह आहे। उनजे बावजूदि पीपल्स पार्टी जेका हर दफ़ा गवर्नमेंट अचे थी, हिन जी छा वजह आहे, इहो सवाल आहे असांजो सर।
साईं शर साहब इन सवाल जो काफ़ी दफ़ा जवाब मूं ॾिनो वरी कोशिशि कयां थो बिल्कुलु सवली सिंधी में सवले अंदाज़ सां। मिसाल सिंधड़ी में तव्हां आयो सांगड़ थियो न इहो या मीरपुर ख़ासि थियो? हा विच में थियो काथे माना सागड़ या मीरपुर। हा पर कारण के तव्हांजे ज़िले जो SSP हिकिड़ो लॻे ऐं हू तमामु अमन अमान ख़राबु थी वञे हुनजी कारकर्दगी सुठी न हुजे या सुठी हुजे पर हू ट्रांसफ़र थी वञे वरी थोरे ॾींहंनि खां वरी हुनजी ट्रांसफ़र वरी अची वरी हुनजी पोस्टिंग थी वञे या हुनजी ट्रांसफ़र ई न थिए पयो वेठो हुजे उते ई। ठीकु आहे चाहे कारकर्दगी सुठी आहे या ख़राबु आहे ॿिन्ही सूरतनि में वेठो ई वेठो आहे त उते त चइबो सही हाणे सांगड़ जो शर साहिबु या मीरपुर ख़ासि जो ही माण्हू छा थो करे सघे कुझु बि न करे छाकाणि त हू नोटिफिकेशन जे ज़रिए अफ़सर मुक़ररु थी मुक़ररु थियल आहे सरकार। चूंडियल हुकूमत खे साईं तव्हां सिंध जा माण्हू चूंडीनि था पोइ हाणे मूंखां छा पिया सवाल कयो त हीउ छा कीअं थींदो कीअं ॾिसो जेको चूंडे थो उहो अगरि न चूंडींदो त बसि ख़तमु थी वई ॻाल्हि ऐं चूंडींदो त वरी ईंदो हिन में अरबी फारसी कहिड़ी आहे मूंखे सम्झ नथी अचे। मिसाल हिते ई हिकिड़ो मीर साहिबु आहिनि उहो को 8-7 दफ़ा MPA रहिया माण्हू उनखे ताहयात MPA जो नालो ॾींदा त भई ताहयात इन करे हो जो माण्हू चूंडींदा हुआ पोइ तनक़ीद बि कंदा वञनि हुनखे वोट बि ॾींदा वञनि त बसि ठीकु आहे न दिस गुड पॉलिटिक्स। अगरि सो सिंध जा माण्हू अगरि वोट बि ॾियनि तनक़ीद बि कनि था ऐं पोइ वोट बि ॾियनि था त माना इहो थियो त पीपल्स पार्टी खां शायदि एतिरी नाराज़गी न आहे जी हा थोरी नाराज़गी आहे या थोरे माण्हुनि खे नाराज़गी आहे वधीक अक्सरियत या जेके वोट ॾियनि था ॾिसो सिंध जो माण्हू त 7 करोड़ हुजे 5-6 करोड़ हुजे केतिरो बि हुजे वोटर आहे 2.5 करोड़ माना रखे थो 2.5 करोड़ माण्हू माना रखे थो सां मुराद इहा त हुकूमत आणणु न आणणु में हुनजो फ़ैसिलातो किरदारु हुजे उहो 2.5 करोड़ माण्हुनि मां 1.25 करोड़ 1.5 करोड़ त वोट ई नथो ॾिए साईं। जी हा बाक़ी जेको ॾिए थो उहो पंहिंजी मर्ज़ी सां ॾिए थो। सो हाणे उन ते शर साहिबु आऊं छा चवां त हे त तव्हां आणियो था तव्हां न आणणु चाहींदो त न ईंदी। सभु ऑपोजिशन लीडर MQM जी थी वई सिंध में चवनि था बाक़ाइदा GDA बि सपोर्ट कई आहे पीपल्स पार्टी बि सपोर्ट कई आहे। हा ज़ाहिर आहे पोइ ऑपोजिशन लीडर गवर्नमेंट अपोज़िशन छा आहे साईं अपोज़िशन हिन महिल केरु आहे हिन महिल पाकिस्तान ऐं सिंध ओवरऑल हिकिड़ी अपोज़िशनलेस पार्टी आहे सिचुएशन आहे। सिंध में वरी बि ही GDA आहे लेकिन GDA बहरहाल हुनजो पंहिंजो हिकिड़ो आहे बाक़ी त कहिड़ी वेयर इज़ अपोज़िशन हाणे हिते JUI मुखालफ़त करे थी फेडरल में पीपल्स पार्टी सां गॾु वेठल आहे हिते MQM हिते मुखालफ़त करे थी हुते पीपल्स पार्टी सां गॾु वेठल आहे त इहे त दिस डज़ंट मेक एनी ठीकु आहे चवंदे साईं पावर गेम आहे काई साहिबु तव्हांखे सम्झ न ईंदी बिल्कुलु मूंखे न ईंदी असां त माशूम आहियूं असांखे ॻाल्हि नथी सम्झ में अचे पर ॻाल्हि इहा आहे त फैक्ट ऑफ लाइफ इज़ की तव्हां अगरि हिते जॾहिं ही जमातूं MQM ऐं JUI जॾहिं पीपल्स पार्टी ते तनक़ीद कंदियूं या पीपल्स पार्टी हिननि ते तनक़ीद कंदी वाइस वर्सा ॿिन्ही सूरतनि में त असां माशूमनि खे कहिड़ी ख़बर त वफ़ाक़ में त सही तव्हां काबीना में गॾु वेठा हो ज़ाहिर आहे असांखे सम्झ नथी अचे असांजी सम्झ थोरी नंढी आहे। ज़ाहिर आहे अच्छा माना पोइ बसि पोइ उते 15 पार्टियूं केयरटेकर गवर्नमेंट्स डिसाइड कंदियूं उहे ई पार्टियूं हिते ऑपोज़िशन में रही करे ऐं गवर्नमेंट में रही करे केयरटेकर गवर्नमेंट डिसाइड कंदियूं उते इत्तेहादी रही डिसाइड कंदियूं हिते 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 बि तव्हां इत्तेहादी ई सम्झो तव्हां पाण चयो पिया MQM जी लीडर ऑफ अपोज़िशन खे पीपल्स पार्टी सपोर्ट बि करे पर ॿियो फ्रेंडली इहो ई थींदो आहे न ॿियो हाणे छा थींदो अच्छा पर पोइ अगरि पोइ त माना सफ़ा इम्कान इलेक्शन जा सफ़ा मुश्किल था नज़र अचनि त अगरि जे अहिड़ी केयरटेकर गवर्नमेंट्स ईंदियूं जेके सफ़ा हिननि जी 15 पार्टियुनि जूं ई डिसाइड मुश्किल छो थी नज़र अचे पर हिननि 15 पार्टियुनि खे हथ में ॾिनी वेंदी इलेक्शन त हा मुश्किल मुश्किल छा आहे हिन में मुश्किल छा आहे कम से कम सोच त पोइ ओड़ी वेंदी न त माना त हे सिर्फ़ु तव्हां भले पाण में विड़ी करे पाण खटी आहे तव्हां भले कुझु बि सोचींदा रहो उनजी तारीख़ में कहिड़ी अहमियत आहे तव्हांखे थोरी बड़ी अपोज़िशन सिंध में ॾेखारींदा थोरी घणी अपोज़िशन पंजाब में ॾेखारींदा बस चवंदा अपोज़िशन आहे हिन में जो जीता वो हमारा हिन में ऐं एॾो को सो ॻाल्हि इहा आहे त हिन में हा तव्हां इहो चई सघो था त हिन इलेक्शन्स जी मैंडेट जी एक्सेप्टेंस केतिरी हूंदी न हूंदी मुश्किल हूंदी तव्हां चओ दुनिया मतिलबु हिन में छा हिन में ग़ैर आइनी छा आहे
सभु जमातूं जेके आहिनि भाई भाई आहिनि पाण में, एतिरो क़ौमी इतफ़ाक़ राय मौजूदु आहे हिन मुल्क में। हिते तव्हांखे या कंहिंखे मतिलबु अगरि एतिराज़ु हुजे बि त हुन एतिराज़ जी कानूनी वैल्यू छा आहे? बसि वन पार्टी पोइ करे छॾियूं न। छो कयूं वन पार्टी? असीं 15 पार्टियूं हिकु पार्टी आहियूं। अच्छा ॻाल्हि वन पार्टी सिस्टम च न थी वञे, पोइ हिकु मनु बसि ॻाल्हि ई ख़तमु थी वञे, अॻिते हलूं था पिया। अदानी साहिबु परवेज़ इलाही साहिब खे प्रेज़ेंट न कयो हुयो कोर्ट में, त कोर्ट जेको आहे उहो IG सेक्रेटरी होम ऐं IG पंजाब IG जेल खाना आज़ाद ऐं सेक्रेटरी होम जे मथां जेको आहे उहो 50,000 ॾंड मुक़ररु करे छॾियो ऐं तनख़्वाहूं बंदि करण जो हुकुम ॾेई छॾियो। परवेज़ इलाही साहिब वेठा आहिनि जेल में अंदरि, कोर्ट में बि नथा खणी अचनि। पर शाबाश आहे परवेज़ इलाही खे, अञा बीठल आहे। जी हा, बर्दाश्त करींदा पिया, हलंदा पिया। मतिलबु छाकाणि त मूंखे अंदाज़ो न हो त एतिरो बीहजी वेंदो चौधरी साहिबु। पोइ पुटु बि ॿाहिरि निकिरी वियो आहे, उहो त ॿाहिरि हली विया आहिनि, उहे त ॿाहिरि हली मुड़ुस खे छॾे वियो आहे पोयां। ऐं जेल में सख़्तियूं हिन गर्मी में, बहरहाल ॾिसो कुझु बि हुजे, जेल आहे, हिन खे को जॾहिं ॿाहिरि न पिया छॾीनि त माना अंदरि बि को घणी सहूलियतूं त कोन हूंदसि। सर्वाइव करे पियो, वॾी ॻाल्हि। अच्छा, बलूचिस्तान हाई कोर्ट हिकिड़ो इंट्रस्टिंग जजमेंट ॾेई छॾी आहे। चयो अथऊं त जेके बि कोऑर्डिनेटर्स हूंदा आहिनि, जेके बि माना ईअं रखिया वेंदा आहिनि गवर्नमेंट जा तर्जुमान, उन्हनि जी नीड ई न हूंदी आहे, इहे असेंबली मां थी सघनि था। मतिलबु असेंबली मेंबरनि खे करणु खपे, पार्टी जे माण्हुनि खे करणु खपे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। लेकिन असां वटि बसि हाणे हुकूमत में बाक़ी 15-20 ॾींहं बचिया आहिनि। घणा ॾींहं बचिया? 12 ऐं अॼु आहे 25-26। अॼु आहे यस 16 टेक्निकली त 15-16 ॾींहं बचिया आहिनि। हिन में हाणे ठीकु आहे, उहे हलिया वेंदा, उहे बि हलणा 12-15 ॾींहंनि खां पोइ हाणे हलिया वेंदा। पर डिपेंड करे थो त छा बलूचिस्तान हाई कोर्ट जा जेके फ़ैसिला आहिनि उनजी रूह ते सिंध में या हिते बि अमल थींदो। ऐं थींदो बि त हाणे नेक्स्ट हुकूमत ईंदी तेसि ताईं इलाही सारो पाणी जेको आहे वही वेंदो पुलनि हेठां। ज़ाहिर आहे जेसिताईं नई गवर्नमेंट अचे त। PI जी रिस्ट्रक्चरिंग जो बि असांखे मिली वियो अंदेशो, बोर्ड अप्रूवल ॾेई छॾियो त PI जी रिस्ट्रक्चरिंग कयो। जेके उहो त सही ख़्वाजा साद रफ़ीक हिकिड़ो इशारो ॾेई चुकी हुई न, त अगरि PI लाइ को वॾा फ़ैसिला न वरिता विया त पोइ हीउ साल ॾेढ में कोलैप्स करे वेंदो इदारो। ॾिसो ॻाल्हि ग़लति बि न आहे, स्टील मिल्स जो पंहिंजे साम्हूं मिसाल आहे, कई इदारनि जो मिसाल पंहिंजे साम्हूं आहे। PIA न हली सघंदी ही जेतिरो वज़न जहाज़ में विधल आहे, PIA जहाज़ ते जेतिरो वज़न आहे एतिरो वज़न खणी जहाज़ डिघो अरसो उॾामी नथो सघे। मथां तव्हांजी यूरोपियन फ्लाइट्स अञा ताईं रिस्टोर नथियूं थियनि, हीअ नथो थिए, फिनेंशियली केतिरो वाइबल आहे उन ते तुरा इहा आहे त हिकिड़े कम लाइ 8 माण्हू रखियल आहिनि, ऐं पोइ चेयरमैन्स ऐं हिननि जा पर्क्स एंड प्रिविलेजिस, ऐं हीअ जेको मथे ब्यूरोक्रेसी अचे थी हुनजा ठठ पंहिंजी जाइ ते आहिनि। सो नथो हली सघे। ऐं पोइ हाणे हीअ हुकूमत त हीअ फ़ैसिला करे वेंदी, केयर टेकर अची कमु लाइ छॾी। आसिफ अली ॾाढो हलायर मां। जी आसिफ साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम यासिर साहब, अली काजी साहब खे सलाम। वालेकुम सलाम। सर मुंहिंजो सुवाल अली काजी साहब खां इहो आहे की जेको सिंध सरकार नीलामी वारो जेको टेंडर आहे उहो त उन्हनि रद्द कयो ॾेखारण लाइ या जेको बि, पर वरी सिंध सरकार हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे जंहिंमें हू चवनि था की असां कारूंझर जो जेको ग्रेनाइट आहे उहो त लाज़मी असां कढंदासीं, बाक़ी कारूंझर खे कुझु ई कोन थींदो। इहो छा यानी हिननि जी इहा कहिड़ी बुख आहे जेका उहो उन ग्रेनाइट सां उजामी वेंदी? ठीकु साईं। साईं मुंहिंजी आसिफ साहिब सोच खां मथां आहे कि एग्ज़ैक्टली, छाकाणि त कहिड़ा खरबे रुपया ऐं खरबे डॉलर अची वञणा। भई तव्हां चओ था थर जो कोल निकिरे, उन ते बि काफ़ी रिज़र्वेशन हुई, पर चऊं न साईं मुल्क खे एनर्जी आहे, पोइ सस्ती एनर्जी थींदी, पोइ माण्हुनि खे सेटल कबो, ही थींदो। चलो हू त हाणे हिकिड़ी कोल आहे, ऑयल आहे, गैस आहे, ठीकु आहे, मतिलबु हुनजे करे बि जेतिरो नुक़सानु थिए थो माहौलियात खे सभु शयूं, लेकिन ठीकु आहे इन लार्जर इंट्रस्ट। ग्रेनाइट न निकिरंदो त छा थी पवंदो? हिन सां मुल्क जी क़ौम जी तरक़ी जो हाणे चइजे न बसि इहो ग्रेनाइट निकिरंदो वॾी तरक़ी थी वेंदी, वॾी तरक़ी। ऐं पाण सभिनी खे ख़बर आहे इहो पैसो बि न मिलंदो त हीउ ठेको कंहिंखे मिलणो आहे। जी हा, ऐं इहे सिंध खे पैसा बि न मिलंदा। ऐं हिननि हीउ छो मजबूर आहिनि? पर मुंहिंजी ख़्वाहिश आहे त हीउ टारे वञनि, हीउ 15-20 ॾींहं इहो न टिको लॻाराइनि, इहो न कनि। इहो भली केयर टेकर करे न, केयर टेकर खे बि न करणु खपे। इहो सही जी, मतिलबु हाणे ॻाल्हि इहा आहे त छो हिकिड़ी उहो ई सिंध में बचियो छा आहे? तव्हां चओ त न सही असीं परे परे खां ग्रेनाइट कढंदासीं, छणे थो छा? जेके ही कारूंझर आहे छणे थो छा जो पाणे थोरो मेड़े ईंदो? तव्हां साईं ॿेर जो वण आहे, ॿेर असीं टोड़ियूं नथा, पाणे छणी वेंदा। वॉट इज़ दैट मीन? छो था कयो? छो माण्हुनि खे रंजायो था? छो माण्हुनि जी
हुननि खे ॾुखोयो था, हीअ छा आहे? कंहिंखे प्लीज़ पिया कयो, ज़ाहिर आहे सम्झ में अचे थी, त पोइ इहो त टू मच आहे। प्राइम मिनिस्टर साहब त चवंदा 2023-25 ताईं असांजो प्लान आहे छाजो? इहो ई पाकिस्तान खे बाक़ाइदा ट्रांसफॉर्म करण जो। पाकिस्तान जेको न आहे उहो थर जे ग्रेनाइट सां अलाए छा था कंदा। हा ही तव्हां कारूंजर सां छा पाकिस्तान जी क़िस्मत बदिले छॾींदो छा यार? 6-5-7-8-10 करोड़ रुपए जो इहो ठेको अहिड़ो तव्हां मतिलबु छा मैक्सिमम छा सिंध सरकार खे घणो मिली वेंदो? 1 अरब रुपयो। ज़ाहिर आहे जेके छा मिले 1 अरब रुपयो सरकार लाइ छा हूंदो आहे? छा था कयो यार? न कयो। लेकिन ॾिसो इशू इहो आहे त मुल्क जी इकॉनमी लाइ बि अॼु साईं मियां शहबाज शरीफ़ साहब प्राइम मिनिस्टर साहब कराची में ॻाल्हायो पिए, पर बेसिकली ॻाल्हि इहा आहे त जे तव्हांजी इकॉनमी जेका आहे उहो पाण हमेशह डिस्कस कयूं था त अगरि सर्टेनिटी न आहे, हाणे सर्टेनिटी जो हिकिड़ो हूंदो आहे पॉलिटिकल अनसर्टेनिटी, सियासी अदम इस्तक़ाल। ॿियो हूंदो आहे त यार अगरि तव्हां वटि इंफ्रास्ट्रक्चर नाक़िस आहे, तव्हां वटि जेको आहे लॉ एंड ऑर्डर ठीकु न आहे, तव्हां वटि जेको आहे उहो करप्शन आहे। मिसाल ही जेके चैम्बर वारनि सां हीअं ॻाल्हाए रहियो मियां साहिबु, ज़ाहिर हुननि वीचारनि खे हुते ॻाल्हाइण जी इजाज़त बि न हूंदी ऐं ॻाल्हाईंदा बि न। सुभाणे रहणो हिननि खे त कराची आहे, मियां साहिबु त हलियो वेंदो इस्लामाबाद। जी हा, हिन जे कोरंगी औरंगी साइट एरियाज़ में जेको हिन सां जुठूं थियनि थियूं करप्शन में, अमन अमान में, भत्ताखोरी, रोड टुटल, हे हो, त हाणे चइजो त न तव्हां परफॉर्म कयो, तव्हां कराची जो है गेटवे है, फलान है, ढिमकान है, बाबा तव्हां जेको पंजाब में एतिरो शानदार मामिलो कयल आहे उहो हिते कयो न, सिंध में बि कयो। हिते ॾींहुं ॾिठे जो डिफेंस जहिड़े इलाइक़े में माण्हू मारे वञनि था। हा तव्हां टारगेट किलिंग चई करे त ॻाल्हि खे नटाए नथा सघो न, भई किथे विया उहो माण्हू हुते? मतिलबु उहो ई मतिलबु ठीकु थियो, मूंखे ज़हन में हो, पर जेको पाण हुते SP जी ट्रांसफर ऐं जेके पुलिस जी पॉलिटिक्स आहे, त शुक्र अलहमदुल्ला 4 माण्हू कल्ह बाज़ियाब थी विया, रुगो हू वियो SP हिकिड़ो वियो त लेकिन उहा ॻाल्हि इन करे न पियो कयां त ॿियनि जी रुकावट न बणिजे। चाह थो 6 जा 6 मोटी अचनि, पोइ हिन ते ॻाल्हाइणो, पोइ ॻाल्हाए वठंदासीं। छाकाणि त उहे अफ़सर वापसि चवनि था त थाणनि में लॻी आहे जिन्हनि खे अॻूणे हटायो हो। यस एग्ज़ैक्टली जी हा। त मतिलबु इहो आहे त तव्हां सूबे जो डिस्ट्रिक्ट जो लॉ एंड ऑर्डर जेको आहे उहो ऑफिसरनि जी मुक़ररी बदिली सां बदल थी वियो। केॾी बेवसी आहे यार। अगरि हिकिड़ो ॾिठो वञे त हिकिड़ो अफ़सर जेको आहे उहो 2 डिस्ट्रिक्ट्स की लॉ एंड ऑर्डर जो 100% कंट्रोल संभाले वञे। न उहो त मूंखे उन ॾींहुं हैरत हुई त भई तव्हांखे अगरि हू मतिलबु हू फेल थी वियो, हलो ठीकु आहे, हू फेल थी वियो फॉर एनी रीज़न, के फेल करायसि या थी वियो फेल थी वियो। छाकाणि त हू बि ऑफिसर रुगो जेको एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग ही सभु इहे जेके एक्स्ट्रा जुडिशियल एक्सपर्ट आहिनि, सम्झनि था त लॉ एंड ऑर्डर हिन सां ठीकु थींदो, इहो नथो थिए, सभु मशहूरु आहिनि। त भाई पोइ बि तव्हां हिकिड़ो फुल टाइम जॉब आहे न, तव्हां शिकारपुर वारे खे कश्मीर में पोस्टिंग करे छॾियो, 2 बर्निंग डिस्ट्रिक्ट्स आहिनि, 2 बर्निंग डिस्ट्रिक्ट्स आहिनि, त फुल टाइम जॉब आहे न। लेकिन मूं जेका ॻाल्हि हुतां ॻाल्हि पे कई त मईशत तव्हां कीअं सुधारींदो अगरि तव्हां पॉलिटिकल सर्टेनिटी न आणींदो, अगरि तव्हां करप्शन ख़तमु न कंदो, अगरि तव्हां अमन अमान ठीकु न कंदो, पोइ छा बि करे वठो, पोइ ॿिया कहिड़ी पॉलिसियूं ठाहे वठो, छा फ़र्क़ु पवंदो। कॉलर सां गॾु सफ़र नकवी हैदराबाद में। जी नकवी साहब क्या कहना चाहेंगे? अस्सलाम वालेकुम बेटा यासिर, मोहतरम अली काजी साहब, अल्लाह सलामत रखे आपको। सर माशाल्लाह आज वो जो पास हो गया है, इलेक्शन का सारा सेटअप बन गया है। सर लगता नहीं है काजी साहब के ये हमें एक यानी इतना कमजोर समझा जा रहा है, जो सबसे बड़ा स्टेक होल्डर है अहमद उन्नास, क्या पाक सरजमीन का निज़ाम, कुव्वत अवाम तो बेचारी पता नहीं क्या सदियों की जहनों में गुलामियां बैठ गई हैं, इनको जागरादा करता रहा बेचारा 100 साल अल्लामा इकबाल। वो ये आज मुहर्रम की 7 तारीख है, बड़े बड़े वाकयात तारीख में इंसान को बेदार तो हो लेने दो, हर चीज हम इतने हो गए थे। वो बड़े बड़े फनकार जादूगर अपना तमाशा दिखाते हैं, कभी सूट पहनते हैं, कभी टाई पहनते हैं, कभी जोर जोर से हाथ हिलाते हैं, कभी उंगलियां लहराते हैं, और एवरीबडी नोज काजी साहब मैं समझता हूँ मोर देन 99% जानते हैं कि ये खेल रहे हैं हमारे साथ, और हम पता नहीं कि अब तो बिल्कुल ही हम कॉर्नर हो गए। खुदा की कसम बादशाह आते अच्छी थी, वो बादशाह अच्छे थे जो इंसाफ करते थे, पार्टी तो नहीं थी,
पूरी जिंदगी गुजरी है, तो कुछ कहा तो है करना साहब ने। सर थोड़ा सा रोशनी डालिए कि क्या हम इसी तरह इनको एक्सेप्ट करके सलाम करते रहेंगे? वही आपके बकौल के वो जो पोड़े लगाने वालों की तादाद बढ़ा दीजिए सर, हमारी तकलीफ की परवाह मत कीजिए, टाइम ज्यादा लगता है सर, तभी लोगी मेरी बात। नकवी साहब, आपने खुद ही मिसाल दी कि वो जादूगर होता है, फिर वो ऐसे एक रुमाल में से कबूतर निकाल लेता है, कबूतर में से उसको पता नहीं क्या बना देता है, फिर गुम कर देता है, फिर जगलरी है, हाथ की सफाई है। हम सबको पता होता है, तो कम से कम ऑडियंस की अक्सरियत जिनके सामने वो शोबदेबाजी हो रही होती है, जिसको जादूगरी कहा जाता है, वो शोबदेबाजी है बुनियादी तरह। तो हमें मालूम होता है कि ये हो तो शोबदेबाजी रही है, फिर भी हम सब ऐसे मुंह खोले उसको देख रहे होते हैं ना, हम जानते हुए भी कि ये एक हाथ की सफाई है, हम देख रहे होते। तो मैं अब आगे नहीं कहना चाहता हूँ, बाकी आप समझ ही गए होंगे। नकवी साहब तो माशाल्लाह एक समझदार और तजुर्बेकार इंसान है। तो ऑडियंस को ये फैसला करना चाहिए कि जब उनको पता भी है कि हाथ की सफाई है, तो क्यों देख रहे हैं तमाशा? वो तो एंटरटेनमेंट के लिए होता है, ये तो नहीं, मतलब अब मैं कुछ नहीं कह रहा हूँ कि मैं कुछ नहीं कहूँगा। अच्छा, कोड़े मारने वालों की तादाद बढ़ाना, जी हाँ बिल्कुल, हमारी अप्रोच यही है कि जी वो बिजली, पानी, मैं बार बार दूसरी मिसाल देता हूँ कि लोग बोलते हैं नाक तक पानी आ गया है, मैं कहता हूँ नहीं, लोगों ने ईंटें रखकर ऊपर हो गए, अपने आप को ऊपर कर लिया है, फिर और बढ़ेगा पानी तो हम और ईंटें रख के और ऊपर खड़े हो जाएंगे और किसी दिन गिर जाएंगे। कॉल है अख्तर मैसर पीरकोट में। जी मैसर साहब, क्या चवणु चाहींदा? साईं कायर साहब खां सवाल हुयो त पाक स्टेट जेका असांजी स्टेट हिन वक़्तु जंहिं ॾाके ते बीठी आहे, त असांजो बहितरीनु दोस्त जहिड़ी बि हुकूमत ईंदी चवंदा चाइना असांजो बहितरीनु दोस्त आहे। चाइना $2.5 अरब जेको कर्ज़ु ॾिए पियो उहो मुलतवी करे छॾियो आहे। हाणे जॾहिं फॉरेन मां कर्ज़ु ख़तमु थींदो पियो वञे, फॉरेन मां तव्हांखे कंहिं चाइना जहिड़े मुल्क जी उमेदु न आहे, त छा स्टेट रशिया खे कंहिं जंग त कोन टोड़ियो? रशियन स्टेट जेकॾहिं टुटी त उहा बि मईशियत जे करे टुटी वई, छा अॻिते हली इहा स्टेट रही सघंदी? ठीकु साईं। सही, ॾिसो हाणे अला पनाह ॾे मैसर साहब, ॻाल्हि इहा आहे त ही त तव्हां हिकिड़ी सोवियत यूनियन जी ॻाल्हि पियो, ऐं हिकिड़ी ॿी बिल्कुलु हिन खे ॿिए तरीक़े सां चवंदा अचूं पिया, ऐं सभी चवंदा अचूं पिया, पाण बि उनमें शामिलु आहियूं, त भई पंहिंजो घर सिधो कयो। हाणे असांखे तव्हां 75 सालनि मां 70 साल 72 साल सेखारियो त ॿाहिरां कुझु शयूं अचनि पियूं, हीअं पियो थिए, उहो हूंदा, लेकिन पंहिंजे अंदरां जेको हालत पई थिए ऐं मईशत ख़ासि तरह, जी हा, इहो तव्हां हिकिड़ा जेके आहिनि वरी हथी सफ़ाई करे असांखे ठीकु नथा करे सघो। एक कमेटी बना दो, वो कमेटी यूं कर देगी, ज़मीनें बेच दो, सिर्फ़ अलाए छा हू ठाहे छॾियो, मतिलबु ठीकु आहे तव्हां ठाहियो, लेकिन तव्हां जेसि ताईं बुनियादी तरह मुल्क जा मामलात, अंदरूनी मामलात जंहिंमें करप्शन आहे, जंहिंमें लॉ एंड ऑर्डर आहे, जंहिंमें पॉलिटिकल सर्टिनिटी आहे, जंहिंमें कंटिन्यूटी ऑफ पॉलिसीज़ आहिनि, जी हा, जंहिंमें माण्हुनि जी मतिलबु रूल ऑफ लॉ आहे, ये जेसि ताईं शयूं तव्हां नथा कयो, बाक़ी आहिनि ख़बरूं, पोइ हाणे उनजो अंजाम बसि ख़ुदा ख़ैर पियो करे। मैसर साहिबु, हाणे तव्हां ई असीं किथे वेंदासीं, असांखे त हिते ई रहणो आहे, तंहिंजे करे दुआगू बि आहियूं ऐं ख़्वाहिश बि कयूं था, कुड़ूं बि था त यार शयूं ठीकु थियनि, न त माण्हू धड़ाधड़ ॿाहिरि वञनि पिया। असांजे नौजवान जंहिंखे ॿुधो, जंहिंखे बुल लॻे थो मुल्क खां ॿाहिरि पियो वञे, जी हा, सनतकार, सरमाएदार, जंहिंखे बुल लॻे थो, सिर्फ़ु हाणे मसइलो इहो आहे त पंहिंजो नाणो जेको आहे ॿाहिरि पहुचाइनि कीअं, छाकाणि हिते त डॉलर आहे कोन, ऐं अगरि गैर क़ानूनी तौर ते डॉलर खणी वञनि था हितां, त हुते जेको आहे हू इन्वेस्ट नथा करे सघनि। हाणे पर जंहिंजो बुल लॻे पियो, जीअं लॻे पियो उहो करे पियो, त पाण साईं पीर जो ॻोठ में परेशान आहे, पाण कराची, पर जेके वसधणी आहिनि, हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि न आहे, हिकिड़े महीने जी ॻाल्हि न आहे, 15 महीना ही हुकूमत, पर हुन खां अॻु बि को आइडियल सिचुएशन त न हुई, पर मईशत अगरि ॻाल्हि उहा ई आहे न त कर्ज़ जी केसि ताईं वठी पीबी, मिर्ज़ा गालिब भी कर्ज़ की लेके पीता था तो नहीं चलता था ना, नहीं चल सकता इस तरह। चाइना हुजे, अलिफ हुजे, बे हुजे, केसि ताईं कर्ज़ ॾींदो, असीं पंहिंजी शयूं ठीकु न कंदासीं,
हाणे बि त अली साहिबु इहे ई ख़बरूं थियूं हलनि न पियो त वरी सॼो रीस्ट्रक्चरिंग वरी सभु ॿियो जेको आहे उहो नयो प्लान 2035 ताईं गल्फ कंट्रीज़ सॼा उहे असां वटि इन्वेस्टमेंटूं कंदा डिफरेंट शयुनि में जंहिंमें माइनिंग जंहिंमें एग्रीकल्चर। ॾिसो तव्हां शयूं खपाईंदो हाणे हा हाणे तव्हां वटि पहिरीं तव्हां कशकोल खणी वेंदा हो त असांखे कर्ज़ु ॾियो, हाणे चवंदा उहो दंग थियो हा त हाणे असीं पंहिंजा टपड़ खपाईंदासीं। उहो केतिरा खपाईंदो? ऐं अगरि तव्हां टपड़ खपाईंदा वेंदो, मिसाल तव्हां ज़रात में बि कॉर्पोरेट सेक्टर खे आणींदो, भले हाणे अगरि नेचुरल कोर्स में थिए न, पर अगरि हिकिड़ो माण्हू यानी ॿिए हिकिड़े आम माण्हू खे इरिगेशन वारनि खे पैसा ॾेई पाणी वठिणो पए, पोइ बि पूरो न मिले, हुनखे मुख़्तियारकार रेवेन्यू ऑफिस में धिका खाइणा पवनि, पैसा वठिणा पवनि सेल सर्टिफिकेट ऐं हर शइ लाइ, पुलिस खे पैसा ॾियणा पवनि, धाड़ेलनि ऐं चोरनि खां भुंग भरणो पए, ऐं हिकिड़ी फॉरेन इन्वेस्टमेंट अचे थी जंहिंखे हिकिड़ी ख़ुसूसी इन्वेस्टमेंट हू सिक्योरिटी ॾिनी वञे थी, त पोइ तव्हां लोकल कॉम्पिटिशन त एलिमिनेट करे छॾींदो। इरिगेशन जे दारोगे में ताक़त हूंदी जो हुनखां पैसा वठे या हुनजो पाणी रोके त हू हिननि जो कटींदो, हुननि खे ॾींदो। ज़ाहिर आहे त तव्हां कॉम्पिटिशन पंहिंजे जेको लोकल तव्हांजो एंटरप्रेन्योर आहे, तव्हांजो लोकल सरमाएदार आहे, माहौल त हुन लाइ पहिरीं कंड्यूसिव कयो। एग्जैक्टली पीआई जी रिस्ट्रक्चरिंग बाद में इहे सभु बाद में खपाइजो। न पर पीआई त चलो हिकिड़ो ठीकु आहे, इहो त लोड आहे, लेकिन इहो आहे त तव्हां जेसिताईं लोकल मैनेजमेंट ठीकु न कंदो, गवर्नेंस ठीकु न कंदो, तव्हांखे ॿाहिरां कर्ज़ जी वठी तव्हां नथा पी सघो। बसि जेको हूंदो उहो कर्ज़ जे मथां ई थी सघे थो, उन खां अलावा त थी न सघे। तव्हां अच्छा जीअं हाणे कर्ज़ लाइ जवाबु अची वियो आहे, ईअं तव्हां वटि आख़िर में जेके मुफ़ीद एसेट्स आहिनि आख़िर त उहो बि खुटी पवंदा न, पोइ छा खपाईंदो? पोइ चवंदा पिछली हुकूमत करके चली गई। हाणे असां वटि त ही पिछली हुकूमत करके चली गई। माना एट द एंड ऑफ द डे असांजी मजबूरी सियासी आहे, असांजी मजबूरी ई गवर्नेंस आहे, ऐं गवर्नेंस जंहिंमें माण्हुनि जी रिस्पेक्ट हुजे, जंहिंमें रूल ऑफ लॉ हुजे, उहो दुनिया में हिकिड़ी पॉलिटिकल तरीक़े सां ईंदी आहे। पर किथे किथे बिनेवलियंट डिक्टेटर्स बि ईंदा आहिनि, चङा डिक्टेटर्स बि ईंदा आहिनि। महातिर मोहम्मद शाह ली क्योन यू जेको सिंगापुर वारो या इंडोनेशिया या ख़ुदि टर्की वारो त ॻाल्हि इहा आहे त असां वटि बदकिस्मती सां न चूंडियल अहिड़ा आया न डिक्टेटर अहिड़ा आया। ठीकु आहे साहब, वरी साहब नाज़रीन अॼु जो प्रोग्राम जो पूरो थियो, ईंदड़ प्रोग्राम में दुआ में